नाज़रीन, कंदकोट ज़िले में वधंदड़ बदअमनी अगवा थियल मुलज़िमनि जी बाज़ियाबीअ लाइ 10 ॾींहं बि घंटाघर चौक ते एहतजाजी कैंप जारी आहे। वधीक ॾिसूं था SS न्यूज़ कंदकोट जे रिपोर्टर फरहान अली मलिक जी हिन रिपोर्ट में। ज़िले में वधंदड़ बदअमनी ऐं अगवा थियल मुलज़िमनि जी बाज़ियाबी लाइ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि तरफ़ां अॼु 10 ॾींहं बि जेको आहे सो बुख हड़ताल कैंप क़ाइमु आहे। हिते मौजूदु अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उहे इन बाबति असांखे छा था ॿुधाइनि। जमात इस्लामी तरफ़ां अमन खपे तहरीक ते एहतजाजी कैंप जो अॼु 10हों ॾींहुं आहे ऐं असांजो हिकिड़ो मासूम ॿारु मोहम्मद अज़ीम मेनिक जेको 2.5 सालनि जो आहे, जेको अञा ॻाल्हाए बि न सघंदो आहे, उहो 10 ॾींहंनि खां झाड़ियलनि जे चंबे में आहे। उनखां अलावा शहर पूरो बदअमनी जी वर चढ़ियल आहे। कई माण्हू जेको मुक़बिन जे चंबे में आहिनि। 35 जी तादाद ॿुधाई थी वञे। औरतूं खयां विया, ॿार खयां विया, मासूम खयां विया। हीउ पूरो ज़िलो जेको आहे धाड़ियल कल्चर बणिजी चुको आहे। आए रोज़ कि जंहिं दुकान खां मर्ज़ी पे फुरे वञनि था, मोटरसाइकिल वारे खां मोटरसाइकिल खसी वञे थी पई, राह वेंदड़ खां पैसा खसिया वञनि था, घुमंदड़ फिरंदड़ खां मोबाइल छिनी वञे थी। हीउ पूरो ज़िलो जेको अफ़रा तफ़री जे आलम में लॻो पियो आहे। असीं शहर वारा वापारी तबिको कैंप लॻाए इहो हिते मुतारो करे रहिया आहियूं त असांखे अमन खपे, असांखे सुकून सां रहण ॾियो, असांजा मुग़वी बाज़ाब कराए ॾियो। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त असांखे अमन अमान सां ज़िंदगी गुज़ारण ॾियो ऐं असांखे मुग़वी बाज़ाब कराए ॾियो। एहतजाजी कैंप में शरीक अॻुवाणनि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि SSP कश्मीर खे मुतालबो कंदे चयो आहे त जेके अगवा थियल मुग़वी आहिनि उन्हनि खे बाज़ियाब कराए वञे ऐं ज़िले कश्मीर जो अमन अमान बहाल कराए वञे। कैमरामैन टीम सां गॾु फरहान अली मलिक, SS TV न्यूज़ कंदकोट।